नाज़रीन के अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो कंदकोट में आवाज़ टीवी के ज़िले रिपोर्टर पीर बख्श बंगवार के घर से रॉकेट लॉन्चर से हमलो किया वियो है। बदनाम धाड़ेल रहज़न महमदानी ताजल और मशकी महमदानी रात जो देर से पीर बख्श बंगवार के घर से रॉकेट लॉन्चर और जदीद हथियारन से हमलो किया है। बिल्कुल नाज़रीन, पुलिस वाक़े वारे हंध पहुंचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि, जॾहिं त सहाफ़ी बिरादरी सियासी और समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी के रिपोर्टर पीर बख्श बंगवार के घर से हमले की मज़म्मत कई है। आगाह कयूं खे कंदकोट में, जिते आवाज़ टीवी के ज़िले रिपोर्टर पीर बख्श बंगवार के घर से रॉकेट लॉन्चरन से हमलो किया वियो है। बदनाम धाड़ेलन रहज़न महमदानी ताजल और मुश्की महमदानी रात जो देर से पीर बख्श बंगवार के घर से रॉकेट लॉन्चरन और जदीद हथियारन से हमलो किया है। इन हवाले से वधी ॻाल्हि-ॿोल कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहिनि सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो सदर गाज़ी झंडीर साहब। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। गाज़ी साहब इहो ॿुधाइजो त आवाज़ टीवी के ज़िले रिपोर्टर पीर बख्श बंगवार के घर से रॉकेट लॉन्चरन से हमलो किया वियो है। इन सॼे वाक़े खे कीअं पिया ॾिसो? जी बिल्कुल, पीर बख्श बंगवार के घर से रॉकेट लॉन्चरन ऐं जदीद हथियारन सां कोई हमलो है। समझूता की दहशतगर्दी आहे, खुली दहशतगर्दी है जेका कंदकोट कशमोर जिले में एक डोहारी राज कायम है, धारेल राज कायम है। उन धारेल राज जो खुलियल नमूनो ही है त हाणे धारेलन दादागीरन जो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो है जो हू कलम खणी ऐं सहाफ़िन के घरन से इन क़िस्म जा हमला करनि पिया आहिनि। खौफनाक सूरत है। अमन अमान के हवाले से सिंध सरकार की परफॉर्मेंस के हवाले से भी फौरी तौर पर असां सिंध सरकार का मुतालबो था करियूं त पीर बख्श बंगवार ऐं कुटुंब खे तहफ़ुज़ फराहम करण लाइ हुकाम वरिता वञनि ऐं जेके धारेल दहशतगर्द दादागीर हिन हमले में मुलविस आहिनि उनखे फौरी तौर पर गिरफ़्तार करे कानून के कटहरे में आंदो वञे। इन हवाले से जर्नलिस्ट काउंसिल के प्लेटफॉर्म सां सिंध के वॾे वज़ीर थे मुराद अली शाह ऐं आई जी सिंध पुलिस मुश्ताक बहर से राब्तो किया है। उनका मुतालबो किया इन दहशतगर्दी में जो धारेलन जो टोलो मुलविस आहे वो पीर बख्श बंगवार तव्हांजे इल्म में है। तो ज़िले जो ॼातल सुञातल सहाफ़ी है। आवाज़ टीवी से वो सालन खां वठी लाॻापियल रहियो आहे। कंदकोट प्रेस क्लब जो अॻूणो सदर है। हिकु ॼातल सुञातल सहाफ़ी खे क़बाइली छेड़े जो रंग ॾेई करे टारगेट बणायो वञे थो, जेका ॻाल्हि कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल कोन्हे। इन हवाले से रियासत ऐं रियासती इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। हीअ जेका क़बाइली दहशतगर्दी आहे या जेको कशमोर कंदकोट में वरियनि खां वठी धारेल गर्दी जो राज रहियो आहे, हुनजो भवाइतो चेहरो आहे, भवाइतो रूप आहे जेको असां ॾिसूं पिया। पहिरियां आम माण्हू धारेलनि जी दहशत जो शिकार बणिबा हुआ, पर हाणे सहाफ़िन के ॼातल सुञातल सहाफ़िन के अहिड़े बुरे तरीक़े से खौफनाक तरीक़े से शिकार बनायो वञे पियो। अच्छा गाज़ी झंडीर साहब, कुछ साल पहिरां शहीद अज़ीज़ मेमण के क़त्ल किया वियो, बाद में वरी ताज़ो जो है रिसेंटली अजय कुमार लालवानी के हथियारबंदन गोलियूं हणी क़त्ल कियो। अॼु वरी जो आवाज़ टीवी के रिपोर्टर के घर से हमलो किया वियो है। अव्हांखे छा था सम्झो त छा मज़लूमनि जी आवाज़ के दबाइण की कोशिश न आई आहे? जी बिल्कुल, न रुगो मज़लूमनि की आवाज़ के दबाइण की कोशिश है, पर तव्हां असांखे चिट्टो नज़र अचे पियो त हीउ जेको हमलो है वो खूनी हमलो है। ऐं जेकॾहिं फौरी तौर पर सरकार वक्त के हाकिमनि के ठोस उपाय न वरिता त तव्हां असांखे नज़र अचे पियो त पीर बख्श बंगवार या हुनजे कुटुंब जा माण्हू उन्हनि जी ज़िंदगी खे ख़तरो है। पर बदकिस्मती आहे असांजी इहा त अजय लालवानी साहब साॻी सूरत हाल रही। जॾहिं हू ज़िंदा हुयो त हुनखे को कूड़नि केसनि में फासायो वेंदो हो, हुनखे तहफ़ुज़ फराहम न कयो वियो। हाणे हू शहीद थी वियो आहे। तव्हां असां हुनजे कातिलनि जे पुठियां एहतिजाज करियूं पिया त उहे गिरफ़्तार कया वञनि। अज़ीज़ मेमण वारो साॻियो ई मिसाल आहे ऐं अॼु साॻी सूरत हाल जो शिकार बणायो वञे पियो पीर बख्श बंगवार खे। इन हवाले सां असां बस वारनि खे अपील था करियूं त हू फौरी तौर ते तहरुक में अचनि ऐं हीउ जेको डोहारियुनि जो टोलो आहे असांखे ॿुधायो वञे पियो त हीउ जेके हमले में मुलविस धारेल आहिनि उन ते 5-5 लख रुपया सरकार के तरफां इनाम रखियल है। ऐं उहे कंदकोट जे सिटी थाणे खां रुगो 12 किलोमीटर के मुफ़ासिले ते हिकु ॻोठ में वेठा आहिनि जिते जदीद हथियारनि सां लैस आहिनि। ही जेको साम्हूं नज़र अचे पियो त कहिड़े इलाइक़े में कहिड़े एरिया अंदरि ही डोहारी मौजूद आहिनि, उनखे स्टेट या स्टेट जा इदारा कानून के कटहरे में छो न पिया आणनि ऐं छो अहिड़े क़िस्म जूं हालतूं पैदा कयूं वियूं आहिनि जो सहाफ़िन के घर से रॉकेट लॉन्चरन सां हमला कया वञनि पिया। स्टेट जा इदारा कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा किथे आहिनि? हीउ वक़्तु आहे त हू फौरी तौर ते तहरुक में अचनि ऐं डोहारियुनि जे नक में कानून की नाकेली विझी उनखे कानून के कटहरे में आंदो वञे। जी
ठीक है गाजी साहब, बड़ी मेहरबानी अवां जी आवाज़ न्यूज़ के वक्त ॾियण लाइ। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरन सां हमलो कयो वियो आहे। बदनाम धाड़ियल रहज़न महमदाणी, ताजियल ऐं मुश्की महमदाणी राति जो देरि सां पीरबख्श बंगवार जे घर ते रॉकेट लॉन्चरनि ऐं जदीद हथियारनि सां हमलो कयो। पुलिस वाक़े वारनि पहुचण ते हथियारबंद फरार थी विया आहिनि, जॾहिं त सहाफ़ी, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां आवाज़ टीवी जे रिपोर्टर पीरबख्श बंगवार जे घर ते हमले जी मज़म्मत कई आहे। इन हवाले से असां राब्तो किया है सीनियर कानूनदान एडवोकेट शाहिद हुसैन सुमरो साहब से। अस्सलाम वालेकुम शाहिद हुसैन सुमरो साहब। अस्सलाम वालेकुम शाहिद साहब। वालेकुम सलाम। अच्छा शाहिद साहब, अॼु जेको ही वाक़ियो पेश आयो आवाज़ टीवी जे रिपोर्टर जे घर मथां हमलो कयो वियो आहे, अवां छा था सम्झो त ही जेके सहाफ़ियुनि जे घरनि ते हमला पिया थियनि, इन बाबति तव्हां छा चवणु आहे? गाजी साहब वॾी महिरबानी। हिकु त तव्हां ॾिसो त जेके कलम खणी आहिनि इन्हनि खे काफ़ी अरसे खां वठी सिंध में उन्हनि खे टारगेट कयो थो वञे ऐं तव्हांखे उहे अजीज़ मेंबर तव्हां ॾिसो, अजय लालवाणी ॾिसो, या तव्हां अञा पुराणी हिस्ट्री में हलिया वेंदव त विद्रोही छा हूंदो शिकारपुर में, इहे सभु शिकार था थियनि उतां जे सिस्टम जे ख़िलाफ़। छोजो सिस्टम जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था त उनजे करे उन्हनि खे शिकार कयो थो वञे। इनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त फिलफोर उन ते एक्शन खयो वञे। छोजो ॾिसो त सिर्फ़ु ही डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जो इशू कोन्हे को, ही सॼी सिंध जा जेके बि कलम खणी आहिनि, मिसाल जेके बि सहाफ़ी दोस्त आहिनि या ॿियनि मुख़्तलिफ़ फील्ड सां तालुक़ रखनि था, उहे इन खां ख़ौफ़ ज़दा थींदा। त जेकॾहिं अॼु उहो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर इन सोच जे ख़िलाफ़ विढ़े थो ऐं लिखे थो त उनजे ख़िलाफ़ रॉकेट लॉन्चरनि सां हमिलो थो थिए, त यकीनन सुभाणे गाज़ी झंडी जो वारो हूंदो, परीहं शाहिद सुमरो जो वारो हूंदो, तंहिं परीहं अञा ॿिए कंहिंजो वारो हूंदो। त इन जे करे असांजा जेके आहिनि हुकुमरान, इन्हनि खे सोचणु खपे ऐं फिलफोर एक्शन खणणु खपे। इहो को वॾो मसइलो न आहे, का रॉकेट साइंस न आहे। जेकॾहिं के हमलो कयो आहे ऐं हुन नाला बि हुन में ॾिना आहिनि त हिननि माण्हुनि हमलो कयो आहे, त फिलफोर हुनखे गिरफ़्तार कयो वञो। तव्हां वटि जेकॾहिं गिरफ़्तारीअ जे लाइ सिस्टम न आहे या तव्हां हुन सां नथा पुॼी सघो त तव्हां सुपीरियर अथॉरिटीज़ खां हेल्प वठो। तव्हां लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि, रेंजर्स आहिनि, ॿियूं इदारा आहिनि असां वटि, उन्हनि खां हेल्प वठी हुननि खे गिरफ़्तार कयो ऐं इन्हनि खे इबरत जो निशानो बणायो त जीअं सुभाणे को कलम खणीअ जे ख़िलाफ़ अहिड़ो को क़दम न खणी सघे। एग्जैक्टली शाहिद सुमरो साहब, इहो ई पुछंदसि त कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा किथे आहिनि ऐं सहाफ़ी बिरादरी ते जेके हमला कया पिया वञनि उन्हनि खे सिक्योरिटी छो नथी ॾिनी वञे, इन जा छा सबब आहिनि? ॾिसो, सबब त मां सम्झां थो त हुकुमरान जी नाअहली आहे ऐं थी सघे थो, मूंखे ख़बर न आहे त जेको ॿी धुर आहे, थी सघे थो हुनजो कंहिं न कंहिं। ठीक है, वॾी मेहरबानी अवां जी आवाज़ टीवी खे वक़्तु ॾियण लाइ।